अस्सलाम वालेकुम दोस्तों। तकरार ड्रामे जी अज बेहतरीन नई अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। छा नवाब खान जा माण्हू लीमे जे घरवारी ऐं उन जे सालीअ खे पकिड़े ईंदा या नाकाम थी मोटंदा? छा वरी उन्हनि खे ॿियो को पनाह ॾींदो? सॼी कहाणी तव्हांखे नंढड़े वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो पूरो ॾिसजो जीअं त सॼी कहाणी तव्हांखे सम्झ में अचे थी सघे। लालजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल के सब्सक्राइबर लाइक कमेंट शेयर कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो तो फेसबुक पेज के भी लाइक शेयर कमेंट कजो। पहिरीं ॻाल्हि त सिजावल खान मूसा ऐं दरिया खान जे इंतज़ार में कोर्ट में हूंदो त हुतां सिजावल खान खे लीमे जे घरवारी ऐं लीमे जे साली मिलंदे त सिजावल खान उन्हनि खे पनाह ॾींदो ऐं इहा ख़बर नवाब खान खे पंहिंजा माण्हू ॿुधाईंदा त सिजावल खान उतां लीमे जे साली ऐं लीमे जे घरवारी खे वठी आयो आहे। पोइ नवाब खान पंहिंजे माण्हुनि जे मथां ॾमिरजी पवंदो ऐं पोइ उन्हनि खे चवंदो त सिजावल खान जी इहा मजाल जो असांजे घर जे मसइलनि में टंग थो अड़ाए। ऐं हाणे नवाब खान चवंदो मूंखे कुझु न कुझु करिणो पवंदो जीअं इहा ॻाल्हि मीडिया ताईं न पहुचे। अगरि मीडिया में ख़बरूं हली वियूं त मुंहिंजी बेइज़ती थी पवंदो। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हाणे मूसा ऐं दरिया खान खे पुलिस कोर्ट में पेश कंदो। वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। वधीक ॿिए वीडियो ते मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।